सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। साईं दरिया खान धोखे जी इंतहा करे छड़ी आ ऐं चवनि पिया त इहो धोखो असां मीर खां सिखिया आहियूं। मां त कॾहिं मूसा खे धोखे ॾियण जो सोचो बि न आहे। मां त हमेशह नवाब खान जी चाल जो शिकार थींदो रहियुसि, पर हाणे ने मूसा ई दरिया खान खे ॿुधाइणो आहे त धोखो थींदो छा आहे। जेकॾहिं तव्हां तयारु आहियो त मूंखे कहिड़ो एतिराज़, भले वञी यारी कयो। नवाब खान सुभाणे रस्मी तौर 2 ॾींहं कुंवार खे वनवाह में विहारींदासीं, उन खां पोइ निकाह करे ईंदासीं। तव्हां शादी सादगी में करण था चाहियो या राग रूप बि कंदव? नवाब खान इहो अञा सोचियो न आहे। पहिरियां कुंवार खे वनवाह में विहारियो, उन खां पोइ संगत सां सलाह कयो। जेका संगत जी सलाह। इन सिजावल जे पोयों केरु आहे? अथस को वाली वारिस? को बि वाली वारिस कोन अथस, अकेलो आहे। मरी वियो, केर बि फलांद वठण वारो न हो। खुदा जेकॾहिं तव्हांजो इहो इरादो आहे त पोइ असां तयारु आहियूं। रस्ते जे हिक तरफ़ तूं हेॾो वे, रस्ते जे ॿिए तरफ़ तूं हेॾो वे, ऐं मां हिन वड़ जी अड़ थो वठां। जीअं ई आया हीरो वापसि न वञे, हथियारनि जा मुंहुं खोले छॾिजो। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा।